अस्सलाम वालेकुम जीए सिंध कीअं आहियो तव्हां सभु। उमेद आहे त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तो, सिंधी अदाकार रिमशा शहज़ादीअ हिकु सुठो पैगाम ॾिनो आहे उन्हनि जज़्बातियुनि छोकिरियुनि लाइ जेके जज़्बात में अची करे ग़लति फ़ैसिला कनि थियूं। दोस्तो, वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं गॾु घंटीअ जे आइकॉन खे बि प्रेस कजो। दोस्तो, सिंधी अदाकार रिमशा जो हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। उन ड्रामे जो नालो आहे जज़्बात। उन बाबति उन्हनि हिकिड़ो सुठो पैगाम ॾिनो आहे उन्हनि जज़्बातियुनि छोकिरियुनि लाइ जेके जज़्बात में अची करे ग़लति फ़ैसिला कनि थियूं। रिमशा चयो त मां सम्झां थी त हीउ ड्रामो उन्हनि छोकिरियुनि लाइ हिकु नसीहत ऐं फ़नी तौर ते यादगार ड्रामो हूंदो। ड्रामे में कयल अहिड़ो किरदारु कॾहिं बि नाहे कयो। रिमशा शहज़ादीअ चयो त हीउ ड्रामो तमामु सुठो ड्रामो आहे। रिमशा चयो, जेके जज़्बात में अची पंहिंजा फ़ैसिला कंदियूं आहिनि उन्हनि लाइ मूं अहिड़ो किरदारु कयो आहे। छोकिरियुनि खे जज़्बात में ख़बर कोन पवंदी आहे त असां छा करे रहिया आहियूं। ग़लति फ़ैसिला करे छोकिरियूं पंहिंजी ऐं पंहिंजनि जी इज़त जो बि ख़्यालु नथियूं कनि। अॼुकल्ह माहौल तमामु ख़राबु थी वियो आहे ऐं हर रोज़ इहा ख़बर ॿुधण में ईंदी आहे। रिमशा शहज़ादीअ चयो त घर जन्नत हूंदो आहे। जॾहिं तव्हां के अणॼाण माण्हूअ सां ॿाहिरि निकिरंदो तव्हांखे ख़बर पवंदी त हीअ दुनिया केतिरी ख़राबु आहे ऐं पोइ सिर्फ़ु पछताव खां सवाइ ॿियो कुझु बि न मिलंदो आहे। रिमशा चयो त हिन ड्रामे मां उहे जज़्बाती छोकिरियूं का सुठी नसीहत हासिलु कंदियूं। दोस्तो, ही हुयो अॼु जो वीडियो। उमेद कयूं त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो सां गॾु। तेसि ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। तोखे हिन घर जी हालत ॾिसी झटको लॻो हूंदो। मां इहो सोची न आहियां आई त तूं अमीर आहीं या ग़रीब। मूंखे तोसां मोहबत आहे। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई धंधो आहे, औरत पैसो।